नाज़रीन, मीरपुर माथेल वेझो कमन जे फसल मां नारी जो लाश मिलियो आहे। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि कासिम कलवड़ जी। कासिम, छा तफ़सील आहिनि? जी, मीरपुर माथेल वेझो दाल लिगारी थाने जे हद में ॻोठ आहे ताज मोहम्मद लाशारी। उतां जी 25 सालनि जी औरत जेकी आहे आमना लाशारी, ज़ाल नदीम लाशारी जो लाश जेको आहे कम जे फसल मां हथ आयो। वारसनि खे इतला मिलियो आमना जो जेको आहे लाश जेको आहे उहो फसल में पियल आहे। उन हवाले सां ॻोठाणा गॾु थी विया। वारिस मूजिबि आमना घरां गाह लाइ निकिती हुई, जंहिंजो कुझु वक़्तु बाद कमंद मां लाश मिलियो हुयो। दोदो लाचारी जो चवणु आहे त असांजी औरत खे सख़्तु तशदुद करे क़तल कयो वियो आहे, जंहिंजी मुकमल जांच कराई वञे। दादलिगारी पुलिस पहुती, जितां मक़तूला जो लाश वसूल करे जेको आहे मीरपुर माथेलो DSP अस्पताल पहुचायो वियो। ऐं पुलिस जो चवणु इहो त पोस्टमार्टम रिपोर्ट अचण खां पोइ असां मुकमल तव्हांखे तफ़सील ॿुधाए सघूं था पिया। हिन वक़्त ताईं का बि गिरफ़्तारी न थी सघी आहे। जी कासिम, महिरबानी जी।